अस्सलाम वालेकुम। अच्छा पाण जेको आहे 4 प्रॉमिस पढ़ी चुका हूँ, पंजो पंहिंजो रहे थो पंजाब, ठीकु आहे। पर अॼु पाण हिकिड़ो पेपर आहे, पास्ट पेपर आहे, सब इंस्पेक्टर BPS नव, ठीकु आहे। हाणे 11 थी वियो आहे, 2008 जो, ठीकु आहे। FI जो पेपर आहे। अॼु पाण इहो सोल्व कयूं था। सुठो पेपर नज़र आयो, मां तव्हां सां शेयर कयां। हाणे इनमें सवाल आहे त रा रिसर्च एनालिसिस विंग सीक्रेट एजेंसी आहे। अच्छा ये कंहिंजी सीक्रेट एजेंसी आहे? इहा आहे इंडिया जी, ठीकु आहे। मिलिट्री इंटेलिजेंस इज़ सीक्रेट एजेंसी ऑफ। ॿियो नंबर MCQ ॾिसो, मिलिट्री इंटेलिजेंस MI, ठीकु आहे। अगरि MI 5 अचे थो, MI 6 अचे थो, त पोइ इहा कंहिंजी आहे? ब्रिटेन जी, ठीकु आहे। अगरि जे मिलिट्री इंटेलिजेंस MI सीक्रेट एजेंसी सिर्फ़ु तव्हांखो पुछनि था त इहा कंहिंजी आहे? पाकिस्तान जी। अच्छा 3 MCQ ॾिसो, विच कंट्री अवॉर्ड्स नोबेल प्राइज़ एक्सेप्ट नोबेल प्राइज़ ऑफ पीस अवॉर्डेड इन। अच्छा हे पुछे थो पियो त नोबेल प्राइज़ जेको अवॉर्ड कहिड़ी कंट्री ॾींदी आहे? नोबेल प्राइज़ जेको अवॉर्ड मिलंदो आहे उहो 6 फील्ड में मिलंदो आहे, ठीकु आहे। कहिड़ी कहिड़ी फील्ड आहिनि? फिज़िक्स, केमिस्ट्री, मेडिसिन ऐं ॿियो इकनॉमिक्स। अच्छा इकनॉमिक्स जेको आहे 1968 खां बाद में ॾियणु शुरू कयो अथऊं, ठीकु आहे। पहिरियों इहो इनजो न हूंदो। ॿियो कहिड़ो थी वियो? लिटरेचर 1 2 3 4 5, ठीकु आहे। 6 हूंदो आहे पीस मां हेठों लिखियां थो। अच्छा हे सभु जेकी बि फील्ड आहिनि इन्हनि जो जेको अवॉर्ड आहे उहो किथे मिलंदो आहे? स्वीडन में। पीस जो जेको नोबेल प्राइज़ आहे उहो मिलंदो आहे नॉर्वे में। अवॉर्डेड इन, अच्छा हिन जो छा में मिलंदो आहे? नॉर्वे में। पीस जो नॉर्वे में। नॉर्वे जो कैपिटल छा आहे? ओस्लो। ऐं स्वीडन जो आहे स्टकम। इनजी प्रोनाउंसिएशन वॾी ॾुखी आहे। अच्छा रानी फोर्ट जेको आहे, रानी कोट फोर्ट किथे आहे? जामशोरो में। हिन जी लेंथ जेकी आहे 31 किलोमीटर आहे, किथे 32 बि लिखियलु हूंदी अथव। हे तस्लीम कयो वेंदो आहे त लार्जेस्ट फोर्ट ऑफ वर्ल्ड आहे, दुनिया जो वॾे में वॾो। विच ऑफ द फॉलोइंग कंट्री हैज़ अनरिटन कॉन्स्टिट्यूशन। हिननि मां जेको आहे अनरिटन कॉन्स्टिट्यूशन मतिलबु लिखत में कंहिंजो कॉन्स्टिट्यूशन न आहे, ठीकु आहे। हिननि टिनी मुल्कनि जो, सिर्फ़ु इहे 3 मुल्क आहिनि जंहिंजो अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीकु आहे, मतिलबु लिखत में न आहे। एग्रोफोबिया, फोबिया जी तव्हांखे ख़बर आहे, फियर हूंदो आहे। एग्रोफोबिया छाजो फियर हूंदो आहे? ओपन प्लेसिस जो। वीडियो जेको जो वॾो थी वियो। हू वॉज द फर्स्ट एशियन टू हैव रिसीव्ड द नोबेल प्राइज़, ठीकु आहे। इहो तव्हांखे मां अॻु में ई पढ़ायो आहे। पहिरियों जेको एशियन के नोबेल प्राइज़ कहिड़ो मिलियो, कंहिंखे मिलियो हुयो? आर्यन तिगोड़े, रविंद्रनाथ तिगोड़े, नाथ टैगोर, ठीकु आहे। हिनखे मिलियो हुयो 1913 में। हिनखे मिलियो हुयो कहिड़ी फील्ड में? लिटरेचर में। हिन वर्सिस लिखियूं हुयूं इंग्लिश में, पंहिंजी लैंग्वेज में, इन जे करे हिनखे नोबेल प्राइज़ मिलियो। एनवायरमेंट डे जेको आहे कॾहिं ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे? 5 जून ते। थोरो फास्ट लिखंदा हलूं था, टाइम कुझु घणो ई कंज़्यूम थिए थो। फ्रूड इज़ एसोसिएटेड विथ, फ्रूड जेको वर्ड आहे न, इहो हिकु नालो आहे साइंटिस्ट जो, सिगमंड फ्रूड। सिगमंड फ्रूड केरु हुयो? फाउंडर हुयो, फाउंडर ऑफ साइको एनालिसिस, साइको एनालिसिस जो फाउंडर हुयो। अच्छा इन अमेरिकन हिस्ट्री द ओनली प्रेसिडेंट हू रिज़ाइंड। अमेरिकन हिस्ट्री में हिकिड़ो प्रेसिडेंट रिज़ाइन कंदो आहे, ठीकु आहे, उहो केरु हुयो? रिचर्ड निक्सन। अच्छा इहो छाजे करे जेको आहे त रिज़ाइन कंदो आहे?
इहो वाटर गेट स्कैंडल जे करे रिज़ाइन कंदो आहे। इहो 37 प्रेसिडेंट हुयो, US प्रेसिडेंट। अच्छा, हाणे प्रेसिडेंट केरु आहे US जो करंट? जो बिडेन। उहो कौ नंबर आहे? 46 नंबर। सही आहे। द ग्रेट डिवाइड ब्रिटेन, इंडिया एंड पाकिस्तान। अच्छा, ब्रिटेन, इंडिया ऐं पाकिस्तान जो जेको डिवाइड थियो हुयो, ब्रिटेन वही हली, ठीकु आहे, ब्रिटिश वही हली सब कॉन्टिनेंट मां। इहो कंहिंजो बुक लिखियलु आहे? इहो लिखिया स्टैनली ल्यूपर्ड जो। स्टैनली ल्यूपर्ड जो हिकिड़ो ॿियो बि बुक ईंदो अथव, उहो सुवाल में पुछंदा आहिनि। ॿियो कहिड़ो बुक आहे हिनजो? जिना ऑफ पाकिस्तान। टेस्ट में इहो वधीक ईंदो आहे, जिना ऑफ पाकिस्तान। टेस्ट में इहो वधीक पुछियो वेंदो आहे। हिनजो ॿियो बि आहे ज़ुल्फ़ी बुखारी ऑफ पाकिस्तान, उहो घटि पुछंदा आहिनि। द मिलिट्री एंड पॉलिटिक्स इन द पाकिस्तान रिटन बाय, इहो जेको आहे लिखियलु आहे हसन अस्करी रिज़वी जो। टोटल लेंथ ऑफ द पाकिस्तान इंडिया बॉर्डर, इहो पाण अच्छा हे स्किप थी वियो। टोटल एरिया ऑफ सिंध, टोटल एरिया आहे सिंध जो 1,40,914, ठीकु आहे, 914। ऐं टोटल लेंथ ऑफ द पाकिस्तान पाक इंडिया बॉर्डर घणी आहे? पहिरियों असल में हाणे हे 31,000 को प्लस अथव, ठीकु आहे। इहो तव्हांखे मां पढ़ायो आहे, हे पुराणो पेपर आहे इनजे करे। ॿियो ॾिसो, ग्रेट हुरल इज़ द पार्लियामेंट ऑफ, इहो कंहिंजी पार्लियामेंट आहे? इहा मंगोलिया जी पार्लियामेंट आहे। चश्मा पावर प्लांट वॉज बिल्ट विद द हेल्प ऑफ, इहो जेको ठहियो हुयो चाइना जी मदद सां ठहियो हुयो, ठीकु आहे। इनखे शॉर्ट फॉर्म में लिखंदा अथव चस इन यू पावर प्लांट, ठीकु आहे। ऐं ॿियो कराची पावर प्लांट आहे, कराची न्यूक्लियर पावर प्लांट। हे पाकिस्तान जो पहिरियों पावर प्लांट हुयो, इहो ठहियो हुयो 1972 में। हे ईयर पुछी वठंदा अथव हिन में, ठीकु आहे। इहो कैनेडा जी मदद सां ठहियो हुयो। मशीनरी जेकी हुई उहा किथां जी हुई? चाइना जी। हिनखे छा चवंदा आहिनि? के ए हितां खणंदा आहिनि, यू हितां डबल पी, कन्नूप, ठीकु आहे, 1972 में। अच्छा, ॿियो ॾिसो, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज़ लीडिंग प्रोड्यूसर ऑफ राइस। राइस जो जेको लीडिंग प्रोड्यूसर आहे उहो कहिड़ो आहे? चाइना। चाइना कहिड़ियुनि ॿियनि शयुनि जो आहे? चाइना वीट जो आहे, ॿियो राइस जो, कॉर्न जो, बार्ले जो, ठीकु आहे। इन जो लीडिंग प्रोड्यूसर केरु आहे? चाइना आहे। हाईएस्ट लेक इन द वर्ल्ड, वर्ल्ड जी हाईएस्ट लेक कहिड़ी आहे? लेक टीटीकाका। इहो ऑप्शन हुनी पेज ते आहे, डी, ठीकु आहे। हे कंहिं छा में आहे? साउथ अमेरिका में। अच्छा, हाईएस्ट ॿियो छा पुछंदा आहिनि? ॿियो हाईएस्ट कैपिटल बि पुछंदा अथव, हाईएस्ट कैपिटल ऑफ द वर्ल्ड। हे बि ईअं सम्झो कहिड़ी कंट्री में आहे? बोलेविया में। बोलेविया ऐं पेरू जे विच में हे जेको आहे न बॉर्डर ठहींदो आहे, लेक टीटीकाका। हाईएस्ट कैपिटल ऑफ द वर्ल्ड, हाईएस्ट कैपिटल कहिड़ो आहे? लापस, बोलेविया जो कैपिटल आहे। बोलेविया जा 2 कैपिटल आहिनि, हिकु लापस ऐं ॿियो सुक्रे। सिर्फ़ु 18 आहिनि, ठीकु आहे, लेक टीटीकाका। अच्छा, ॿियो ॾिसो, विच ऑफ द फॉलोइंग लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ डायमंड। डायमंड जो लार्जेस्ट प्रोड्यूसर कहिड़ो आहे? रशिया। अच्छा, गैस रिजर्वायर्स बि जेको आहे न रशिया में अथव। विच ऑफ द फॉलोइंग इज़ लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ कॉफ़ी। कॉफ़ी जो जेको प्रोड्यूसर आहे लार्जेस्ट, उहो कहिड़ो आहे? ब्राज़ील, ठीकु आहे। लार्जेस्ट रिजर्वायर्स ऑफ फ्रेश वाटर ऑन द अर्थ, दुनिया में जेको आहे न सभ खां वधीक फ्रेश वाटर जो रिजर्वायर किथे आहे? नॉर्थ अमेरिका में, ठीकु आहे।
इन में नॉर्थ अमेरिका में लार्जेस्ट फ्रेश वाटर लेक कहिड़ी आहे, लेक सुपीरियर, उहा बि किथे आहे, नॉर्थ अमेरिका में। विच ऑफ द फॉलोइंग कंट्री लीड इन द प्रोडक्शन ऑफ टी, टी जेको आहे इंडिया में। अच्छा, टी जो जेको पहिरियों प्लांट हुयो उहो किथे पोखियो वियो, उहो चाइना में पोखियो वियो, ठीकु आहे, इहो यादि रखिजो। विच इज़ द थर्ड लार्जेस्ट लैंडलॉक्ड कंट्री इन द वर्ल्ड। अच्छा, हे ॾिसो थर्ड पुछनि था पिया, नए स्केल जी जॉब आहे FI जी, उनमें थर्ड पुछनि था पिया, ईअं बि न त दुनिया जो पहिरियों। अच्छा, फर्स्ट कहिड़ो आहे, फर्स्ट जेको आहे कज़ाकिस्तान, ठीकु आहे। कज़ाकिस्तान लार्जेस्ट मुस्लिम कंट्री अथव बाय एरिया। सेकंड इथोपिया, अदीस अबाबा कैपिटल, कज़ाकिस्तान जो अस्थाना कैपिटल अथव जंहिंजो नालो चेंज कयो अथऊं नूर सुल्तान, ठीकु आहे। थर्ड कहिड़ो आहे, चेड, एंडी जमेना जो कैपिटल अथव। फोर्थ कहिड़ो आहे, अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जेको आहे ओपियम अफ़ीम इन जो लार्जेस्ट प्रोड्यूसर अथव। विच कंट्री हैज़ शॉर्टेस्ट कोस्ट लाइन, शॉर्टेस्ट कोस्ट लाइन जेका मोनाको जी आहे, शॉर्टेस्ट मोनाको जी आहे, ऐं लॉन्गेस्ट कंहिंजी आहे, लॉन्गेस्ट कैनेडा जी, इहो बि तव्हांखे मां पढ़ायो आहे। आर्कीपेलागो इज़ क्लस्टर ऑफ, आर्कीपेलागो जेको आहे क्लस्टर छाजो हूंदो आहे, आइलैंड जो, ग्रुप ऑफ आइलैंड, इनखे छा चवंदा आहिनि, ग्रुप ऑफ आइलैंड्स। विच नाइबर कंट्री ऑफ पाकिस्तान इज़ लैंड लॉक्ड, ठीकु आहे। इन टाइप जो क्वेश्चन जेको आहे इनमें आयल अथव तव्हांजो सैम्पल पेपर में IBA में, उनमें छा पुछियो अथऊं त कहिड़ी कंट्री जेको आहे पाकिस्तान जी नाइबरिंग कंट्री न आहे, ठीकु आहे। उनमें शायदि ईरान हुयो, ईरान न इराक हुयो ऑप्शन जेको सही हुयो। हिनमें ॾिसो लैंडलॉक कंट्री कहिड़ी आहे जेकी पाकिस्तान जी नाइबरिंग कंट्री आहे, उहा अफ़गानिस्तान आहे। अच्छा, वेन डिड पाकिस्तान फर्स्ट एक्सपीडिशन लैंड ऑन अंटार्कटिका। अच्छा, अंटार्कटिका में जेको पाकिस्तान जो फर्स्ट एक्सपीडिशन हुयो उहो कॾहिं थियो, 15 जनवरी, ऐं उते जिन्ना अंटार्कटिक स्टेशन, उहा बि हिन तारीख़ ते जेको एस्टेब्लिश कयूं, हिन तारीख़ ते। लार्जेस्ट नेचुरल लेक इन द सब कॉन्टिनेंट कहिड़ी आहे, मंछर लेक, ठीकु आहे, किथे आहे, जामशोरो में। ऐं किंजर लेक जेको आहे लार्जेस्ट मैन मेड केनाल आहे पाकिस्तान में। लार्जेस्ट मैन मेड लेक, केनाल न लेक। अच्छा, सर सैयद अमन खान बिकम चीफ जज कॾहिं थियो हुयो, 1848 में। उन बुक में की में मिस्टेक हुई, उनमें 46 लिखियल हुयो, पर इहो आहे 1846, ठीकु आहे। विच वॉज द फर्स्ट गज़वा ऑफ इस्लाम, गज़वा कहिड़ी हुई पाकिस्तान मुस्लिम जी इस्लाम जी पहिरीं अगवा, ठीकु आहे। इनखे गज़वा वदन बि चयो वेंदो आहे, सेकंड नेम आहे इनजो। विच पार्टी वोन इलेक्शन ऑफ अक्टूबर 1990। अच्छा, कहिड़ी 1990 वारी जेकी इलेक्शन हूंदी आहे कहिड़ी पार्टी खटींदी आहे, उहा खटींदी इस्लामी जमहूरिया इतिहाद। अच्छा, बेनज़ीर जेको आहे पाकिस्तान जी प्राइम मिनिस्टर कॾहिं थींदी आहे, 1948 में, ठीकु आहे, टो 1990 पहिरियों चकर जेको PM थींदी आहे। भुट्टो साहिबा, ठीकु आहे, फर्स्ट टाइम। सेकंड टाइम कॾहिं थींदी आहे। अच्छा, इहो सुवालु ईंदो अथव त पहिरियों चकर जॾहिं बेनज़ीर PM थींदी आहे त उनजी हुकूमत केरु ख़तमु कंदो आहे, ग़ुलाम इसाक़ खान। केरु हूंदो आहे, प्रेसिडेंट हूंदो आहे पाकिस्तान जो, इसाक़ खान। जॾहिं ॿियो चकर प्रेसिडेंट थींदी आहे, ॿियो चकर प्रेसिडेंट न PM थींदी आहे, ॿियो चकर कॾहिं थींदी आहे, सेकंड टाइम 1993 टो 1996। उन टाइम मुंहिंजी हुकूमत केरु ख़तमु कंदो आहे, फारूक लगारी। अच्छा, वीडियो वॾो थी वियो आहे, हिन जो सेकंड पार्ट करे वठूं था पाण हाणे।